खबर शामिल कयूं था सांगड़ मां, जिते ज़रायत खाते संझोरो पारां रिटायर्ड ऑफिसर जी मान में आजियाणो ॾिनो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जान मोहम्मद अबड़ो। जी जान मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधायां थो वञा त ज़रायत खाते संझोरे पारां ज़रायत ऑफिस संझोर में रिटायर थियल ज़रायत ऑफिसर मोहम्मद हाशिम सोलंकी ऐं मीर मोहम्मद दाहिरी जे मान में आजियाणो ॾिनो वियो। ॾिनल आजियाणे में एडिशनल डायरेक्टर ज़रायत सांगर माशूक अली लगारी, हबीब बेग, गुलाम कादर मंगरियो ऐं इदरीस राजपूत, फतेह शेख ऐं ॿियनि शिरकत कई। ॾिनल आजियाणे जे मौक़े ते रिटायर थियल वरी ऑफिसर मोहम्मद हाशिम सोलंकी ऐं मीर मोहम्मद दाहिरी खे सिंध जी सकाफ़त, अजरक ऐं गुलनि जा हार पाराए संदसि ज़रायत खाते लाइ कयल ख़िदमतनि जी वाखाण कई वई। ॾिनल आजियाणे खे एडिशनल डायरेक्टर ज़रायत सांगर माशूक अली लगारी ऐं हबीब बेग ख़िताब कंदे चयो त मोहम्मद हाशिम सोलंकी ऐं मीर मोहम्मद दाहिरी जूं ज़रायत खाते लाइ ख़िदमतूं हिकु तारीफ़। वॾी महिरबानी जान मोहम्मद तफ़सील ॾियण लाइ।